सिंध टीवीअ जी कहाणी जी शुरूआत सिंध ऐं सिंधू नदीअ जी आखाणीअ जो तसलसुल आहे। उन करे ई सिंध टीवी पहिरीं अक्टूबर 2004 ते पंहिंजी नशरियात जी शुरूआत वक़्तु पंहिंजे बुनियादी मक़सद खे सदियुनि जी तहज़ीब जो पड़ाॾो जे नारे हेठि अवाम आॾो पेश कयो ऐं अॻिते हली जॾहिं सिंधी मीडिया जी तारीख़ जे पहिरें न्यूज़ चैनल सिंध टीवी न्यूज़ जी शुरूआत कई वई त उन वक़्तु उन मक़सद खे मिटीअ ऐं माण्हुनि जो संगम जे नारे तहत वधीक वाज़ कयो वियो। सिंध टीवी जा बुनियाद रखण वक़्तु नेटवर्क जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपत